ही वाक़ियो घटि न क़यामत जे मंज़र खां असां सां वॾी नाइंसाफ़ी थी, पर वरी बि असां हिन केस खे अहिड़ी नोयत ते खणी आयासीं जो असां सां गॾु कुझु मोज़िज़ीन माण्हू ऐं असांजा मोज़िज़ शख़्सियत विच में आया हुआ, जीअं राॼ थींदो आहे, बिरादरी थींदी आहे, ऐं कुझु अहिड़ा सुलझियल माण्हू आया जंहिं असांजे विच में अची हिन मसइले खे हल करण जी कोशिशि कई। जी बिल्कुलु, हीउ केस त असां आख़िर ताईं माना हलणु चाहियो पिए, असां केस खे कॾहिं बि ख़तमु न करण जी कोशिशि कई, पर असांजे मौजूदगी शख़्सियत जेको असांजो हिन इलाइक़े जो MP आहे, सोशल वेलफेयर जो मिनिस्टर आहे मोहम्मद साजिद जोशी साहब, जंहिंखे असां इज़त बख़्शी, छो जो हू जीअं तव्हां मीडिया वारा ॿाहिरि असां सां गॾु बीठा, पर हू असांजे राॼ में बिरादरी में हमेशह असां सां गॾु हूंदो आहे, हमेशह असांजे ॾुख दर्द खे सम्झंदो आहे, हर जॻह ते असांखे ॾुखिये वक़्त में हू कमु ईंदो आहे। असां उनखे इज़त ॾिनी ऐं ख़ासि तौर ते वज़ीर आला सिंध मुराद अली शाह खे इज़त बख़्शी, जंहिं हिन केस में मुंहिंजे शहीद भाउ नाज़िम जे विच में आया हुआ, असां उन्हनि खे इज़त ॾिनी ऐं असांजा जेके मौजूदीन हुआ उन्हनि खे इज़त ॾिनी। ऐं हीउ केस जेको दयत जे मुताबिक़ असां हुनखे ख़तमु करण जी कोशिशि कई आहे, छो जो असां हुननि खे इज़त ॾिनी आहे। असांजा हू वॾा आहिनि, असांजा अॻुवाण सरवाण मोहम्मद साजिद जोशी साहब, असां उन्हनि जा शुक्रगुज़ार आहियूं जेके असांजे विच में हिन केस में आया। जी बिल्कुलु, ही जेको शीरीन सां जेकी हुननि ॻाल्हि ॿोल कई आहे, हू हुन सां अलॻि कई आहे, छो जो मुंहिंजो हुननि जो कुझु केस हुयो, उहा थोरो अलॻि तरीक़े सां केस खे हैंड ओवर कयो पिए ऐं न ई मूंसां हुन को राब्तो कयो पिए। जेकी इहा ॻाल्हि हाणे जेकी ताज़ी जेकी इज़ात तशदुद वारी ॻाल्हि कई वई आहे, त इन में अहिड़ी ॻाल्हि ई कोन्हे। हू मुंहिंजो अॼु ताईं शहीद भाउ नाज़िम वांगुरु मुंहिंजो बच्चो आहे, शीरीन खे आउं अॼु ताईं इज़त कंदो आहियां, मुंहिंजो बच्चो आहे, मुंहिंजे घर जी असांजी लॼ आहे, पर हू ख़बर न आहे कहिड़े हिसाब सां असांखे सम्झे पई, पर अॼु ताईं असां हुनखे पंहिंजो बच्चो सम्झो, कॾहिं बि तशदुद न कयो। ऐं सिंधी ॿारनि खे आउं अर्ज़ु करियां थो त महिरबानी करे इन ॻाल्हि ते तवजह न ॾियो, हीउ घर जो मसइलो आहे ऐं इन मसइले खे माण्हू कोशिशि करे ख़तमु करे त बहितर आहे। ऐं इन ॻाल्हि जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयां थो, जेके हेॾी वॾी रक़म ॿुधाइनि पिया उन जी सोच मुताबिक़ ॿुधाइनि पिया। बाक़ी रही ॻाल्हि त असां हुननि खे फ़ी सबील माफ़ु कयो हो, कुझु मुख़्तसिर रक़म आहे उहा असांखे मिली आहे, बाक़ी असां हुननि खे दयत जे मुताबिक़ हुननि कुझु ॾियणा कया आहिनि, उहो केस एंड में थींदो, उहो असांखे कोर्ट थ्रू मिलंदा। बाक़ी असां उहो ज़्यादा न कॾहिं डिमांड कई आहे, न कंदासीं। हुननि पंहिंजे मुताबिक़ इस्लामी तरीक़े सां जेकी ॾिनी आहे उहा असांखे